नज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आवां बिशारा सुन लो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 3 ॾींहंनि जे दौरे ते अॼु सऊदी अरब रवानो थींदो। सऊदी वली अहद मोहम्मद सलमान बिन अब्दुल अज़ीज़ जी दावत ते वज़ीर आज़म सऊदी अरब दौरे ते रवानो थींदो। दौरे दौरान वज़ीर आज़म सऊदी क़यादत सां मुलाक़ात करे इक़्तिसादी ऐं वापारी लाॻापनि ते ॻाल्हियूं कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो उहिदो संभालण खां पोइ ही पहिरियों दौरो आहे। पंजाब असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी। स्पीकर चौधरी परवेज़ इलाही जी सदारत हेठि थियणो हो। इजलास में डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश थियणी हुई। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनावला ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले में मारिजी वियल वैन ड्राइवर जे घर आमद। संदसि पोयरनि सां ज़ुर्ख़ाई राणा सनावला वज़ीर आज़म पारां मरहूम जी ख़ानदान खे 1 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान कयो। वॾे वज़ीर बि सिंध हुकूमत तरफ़ां 1 करोड़ ॾियण जो वाइदो कयो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त मरहूम जे ॿारनि जी तालीम जो ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी ऐं मरहूम जी पघार खे मुस्तक़िल कयो वेंदो। ऐं वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनावला जी कराची आमद। राणा सनावला जे चीन जे कौंसल खाने में कौंसल जनरल सां मुलाक़ात। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले में मारिजी वियल चीनी शहरियुनि जे मारिजण ते ॾुख जो इज़हार। घर वज़ीर राणा सनावला चीनी कौंसल जनरल खे वज़ीर आज़म जो ख़ासि तज़ियती पैगाम बि पहुचायो। राणा सनावला जो चवणु आहे त वाक़े जी जांच जारी आहे। वज़ीर आज़म कराची वाक़े जी जांच खे पाण मॉनिटर करायो आहे। घर वज़ारत सिक्योरिटी एजेंसियूं ऐं सिंध हुकूमत गॾिजी वाक़े जी जांच करे रहियूं आहिनि। दहशतगर्दी वाक़े में मुलविस अनसरनि खे बेनक़ाब करे कैफ़र किरदार ताईं पहुचाईंदासीं।